अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविटी डिसऑर्डर सिंधी में खणी ईअं चइजे ध्यानु न लॻणु ऐं फतके जी बीमारी। हाणे इहो कीअं चइजे, मूंखे यादि आहे नंढा हूंदा हुआसीं असां, मां क्लास में हूंदो हुउसि, असांजो हिकिड़ो ॿारु हूंदो हो भरिसां, उहो पियो फतकंदो हो। उस्तादु चवंदो हुउसि, टीचर चवंदो हुउसि, बाबा तोखे फतको आहे, चिरको थी, छा थी, तूं जेको आहे चुप करे नथो वेहें। वरी वेहंदो, वरी ॾिसंदो, वरी कॾहिं दरीअ में को माण्हू ॿाहिरों खिड़कीअ में नज़र ईंदो, होॾे ॾिसंदो, कंहिं ॿिए ॿार सां शरारत कंदो, मार बि ॾाढी खाईंदो वीचारो, सम्झ में न ईंदो छो थो थिए ईअं। ऐं हाणे जॾहिं ॾिठो आहे त वीचारे मां पोइ ते ॾिसां त उनखे अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविटी बीमारी हूंदी, जंहिंखे इहो आहे त फतके जी बीमारी, हिकु हंधि चुप करे न वेहंदो। हाणे इहे माण्हू जॾहिं वॾा थींदा आहिनि, उन्हनि में फतको आहे हरकत त घटिजी वेंदी आहे, पर उन्हनि में जेको ध्यानु न लॻणु आहे, कंसंट्रेट न करणु, इहो जेको आहे बरक़रार रहंदो आहे। काफ़ी माण्हू मूंखे ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त भई मां मालिक जो ध्यानु थो लॻाइणु चाहियां, मां प्रेयर थो करणु चाहियां, मुंहिंजो ईअं मालिक ॾे ध्यानु छो न, मतिलबु लॻी छो नथो, मुंहिंजो कॾहिं होॾी ख़्यालु, कॾहिं होॾी ख़्यालु फिरंदा वतनि था पिया, ईअं छो थो थिए मूंसां। सभिनी में त न, कुझु माण्हुनि में हीउ मसइलो हूंदो आहे त उनजो ध्यानु न लॻण जी बीमारी हूंदी आहे उन्हनि खे, पोइ उनजो डिस्ट्रैक्ट पिया थींदा उनजा, कॾहिं हेॾे ख़्यालु, कॾहिं होॾे ख़्यालु थींदो। मूंखे यादि थो अचे, असां सां गॾु हिकिड़ो दोस्त पढ़ंदो, मूंखे चवंदो, यार पतो न आहे, मां बग़ैर टिकट सफ़र कंदो आहियां, किताबु साम्हूं खुलियल हूंदो आहे, मुंहिंजा दिमाग़ कॾहिं होॾे कॾहिं होॾे ख़बर ई न पवंदी आहे, कलाकु गुज़री वेंदो आहे। हाणे हिन जो इहो मतिलबु, जंहिंजो बि ध्यानु न लॻे त हुनखे इहा बीमारी आहे, मतिलबु त हुन में ॿियूं लामतूं बि हूंदियूं आहिनि, छो त ध्यानु न लॻणु कई बीमारियुनि में थींदो आहे, पर हिन बीमारी में ख़ासि ॻाल्हि इहा आहे, ध्यानु घटि लॻंदो आहे। हाणे कॾहिं जे ध्यानु घटि लॻे, तव्हां हिकिड़े ॿार ते नज़र रखो, उहो अगरि स्कूल में वञे थो, हुनजो ध्यानु नथो लॻे, ऐं कॾहिं हेॾे ॾिसे थो, ॿियो ॿारु ॻाल्हाए थो, ओॾे ख़्यालु थो वञे, कॾहिं ॿिए जॾहिं दरी खुलियल आहे ओॾे ख़्यालु थो वञे, त हू पढ़ण में हुनखे मुश्किलात ईंदी। को होमवर्क कंदो, उहो पूरो न करे सघंदो, हुनजो ध्यानु होॾे हली वेंदो, ॿिया ॿार खेॾनि था। तॾहिं खे हिकिड़ी ॿी शइ बि हूंदी आहे, अंदर में फतको हूंदो आहे। हाणे वॾो अगरि थी वेंदो इहो, त इहो फतको घटिजी वेंदो आहे, वॾनि में इहो फतको न थींदो आहे, पर ध्यानु लॻण जो मसइलो अञा बि रहंदो आहे वॾनि में। पर अंदर में फतको वॾनि खे बि थींदो आहे, अगरि उन्हनि खे चइबो त हिकु कलाक लाइ हिकु रेस्टोरेंट ते हलो, कंहिं होटल में हली वेहूं था कलाक लाइ, त पिया फतकंदा, उथंदा, बाथरूम ॾे वेंदा, हे कंदा, उते चमचे सां खेॾंदा, हीअं कंदा, हथ पिया हलंदा, मतिलबु सुकून सां न वेही सघंदो उहो माण्हू। लाइन में बीहणो आहे, किथे कंहिं कतार में बीहणो आहे, मज़ो न ईंदो, ॿियो न त फ़ोन सां खेॾंदा, हे कंदा, हे कंदा, पर बीह न सघंदा, यार मूंखां न त तूं बीह लाइन में, मां ॿाहिरि बीठो आहियां। हाणे इहो इन करे बि अहम आहे, अगरि ध्यानु न लॻे त हिकु औरत अगरि घर में कमु थी करे, किचन में वेंदी, रंधिणे में रखी ईंदी, कुझु तई रखी ईंदी, हुन में गिहु विझी रखी ईंदी त मां कुझु ठाहियां थी, अचानक यादि अची वेंदो, बेसण त आहे ई कोन पकोड़नि तरण लाइ, वेंदी ॿिए कमरे में बेसण खणणु, उते जे वेंदी त उते चांवर नज़र ईंदा, सॼी राति लाइ चांवर बि कढी रखां, वरी चांवरनि में लॻी वेंदी, त उन चकर में उहो पोइ ते जेको गिहु रखी आई उहो त सड़ी वेंदो हुते। हाणे अहिड़े कैफ़ियत में अगरि नंढिड़ो ॿारु हूंदो, त उनखे ॾिसंदव त नंढे हूंदे महसूसु न, हिकु त फतको हूंदो हुन में, चुरपुर कंदो। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त स्कूल वेंदो त हुन में अहिड़ियूं चुकूं कंदो जेके उनखे ईंदियूं बि हूंदियूं, पर तकड़ जे करे उहा चुक करे ईंदो, ग़लती करे ईंदो, केयरलेस मिस्टेक चवंदा आहियूं असां उनखे, उहे कंदो। उनखे अगरि साम्हूं ॻाल्हाइबो त उनजो ध्यानु ॿिए पासे हलियो वेंदो। अहिड़े तरीक़े वॾा बि हूंदा जेकॾहिं, उहे पंहिंजनि ख़्यालनि में गुमसुम हूंदा आहिनि, उन्हनि सां अगरि चइबो त ॻाल्हायूं था, डायरेक्टली साम्हूं पिया ॻाल्हाईंदासीं न, हुनजो ख़्यालु ॿिए पासे हूंदो, पिया जेको आहे चवंदा आहिनि डे ड्रीमिंग कंदा, पिया ॿियूं ॻाल्हियूं सोचींदा। पुछो बाबा तोखे छा चयो, यार माफ़ु कजांइ, मुंहिंजो ख़्यालु ॿिए पासे हले वियो। इन्हनि माण्हुनि खे इहो मसइलो हूंदो आहे, इहे ऑर्गनाइज़ न हूंदा आहिनि, हुनजो कमिरो ॾिसंदो त मेसी हूंदो, माना हुनखे जेको आहे सामान कॾहिं हुते पिया हूंदा, हुते पिया हूंदा, पना हुते पिया हूंदा, उन्हनि खे ऑर्गनाइज़ न करे सघंदा आहिनि शयूं। जीअं मां पहिरियों चयो, माना जीअं हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ी मानी ठाहिणी आहे, त उन लाइ पहिरियों छा करिणो आहे, अटो खणणो आहे, पोइ जेको आहे उनखे ॻोहिणो आहे, वरी तओ ते गॾु रखिणो आहे, उनखे पचाइणी आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ो सलीक़ो आहे हिकिड़ो, हो बि अटो खणंदा, तओ रखणु विसरी वेंदो, अटो तयारु थी वेंदो, वरी उहो तओ रखंदा त गिहु कोन साम्हूं पियो हूंदो, वरी ॿाहिरों खणी ईंदा, त मतिलबु हुनखे हिकिड़ो ऑर्गनाइज़, हिकिड़ो मुसलसिल तरीक़े सां शइ करण में दुश्वारी थींदी आहे।
अगरि उन्हनि खे जेकॾहिं टाइम ते पहुचणो हुजे किथे, हाणे छा था सम्झो, जेकॾहिं अहिड़ो माण्हू जेको ऑर्गनाइज़ न हूंदो त उहो देरि कंदो, हर जॻह ते लेट पुॼंदा। टाइम मैनेजमेंट जो वॾो मसइलो हूंदो आहे। उन्हनि खे जेको आहे ॿियो मसइलो हूंदो आहे, जीअं त ध्यानु हेॾे होॾे हलाए वेंदा आहिनि, कम जी शयूं विसरी वेंदियूं आहिनि। ईअं न त उनखे वेसर जी बीमारी हूंदी आहे। पोइ उनजे करे जेकॾहिं हाणे घर खां ॿाहिरि था वञनि, फ़ोन विसरी वेंदी, चश्मो विसरी वेंदो, चाबियूं विसरी वेंदियूं, अड़े चाबियूं गाॾी में रहिजी वियूं, गाॾी लॉक थी वई, हाणे घुरायो गाॾी खोलाइण लाइ वरी। त उन्हनि खे जेको आहे डेली एक्टिविटीज़ में बिल पीआरणा आहिनि, बैंक वञिणो आहे, इहे खणणु विसरी वेंदा। अड़े घर अची वियुसि, तोखे चयो खीरु वठी अचांइ, त जेको आहे ज़ाल पुछंदी, मूंखां विसरी वई, मां त ऑफिस में सिधो घर अची वियुसि। इन्हनि माण्हुनि में जेको ॿियो हिकिड़ो मसइलो थींदो आहे त उहे रोज़ु पंहिंजूं ॻाल्हियूं बदिलाईंदा, छो त जल्दी कमु शुरू कंदा, बग़ैर सोचे सम्झे कमु शुरू कंदा, अॻिते हली उन मसइलो थींदो, पोइ चवंदा भई हिनखे छॾियोसि, ॿी ॻाल्हि शुरू कयो, पोइ ॿीअ में हलिया वेंदा वरी। तंहिंजे करे जेको आहे हिकिड़ो जॉब चेंज थींदा रहंदा आहिनि, रोज़ु बदिलाईंदा रहंदा आहिनि, पंहिंजा कम बदिलाईंदा रहंदा आहिनि, हिननि में इहो मसइलो काफ़ी हूंदो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त इहे ॻाल्हाईंदा बि घणो ॻाल्हाईंदा आहिनि, ॿ ॼणा ॻाल्हाईंदा, विच में ॻाल्हाईंदा, उहो ॻाल्हि पूरी न कंदो, विच में ॻाल्हाईंदा, चवंदा आहिनि त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पहिरियों, छो त उहो रोके न सघंदा, अंदरि में फत कंदो आहे, आवाज़ु ईअं जीअं फाथो पियो हूंदो आहे आवाज़ु, मां ॻाल्हायां पहिरियों। क्या एतिरे क़दुरु जो कॾहिं कोई सुवालु पुछंदो हुन खां त जवाबु अॻु में ॾेई छॾींदा, सुवालु पूरो ई न थींदो। ॾाढा इम्पल्सिव हूंदा आहिनि। इम्पल्सिव मतिलबु कमु कंदा बग़ैर सोचण जे त छा थींदो। ऐं दोस्त चवंदो भई अॼु हलणो आहे असांखे लाड़काणे हलणो आहे, या हलणो आहे असांखे जेको आहे हैदराबाद निकिरणो आहे, निकिरी पवंदा। इहो न त सुभाणे मुंहिंजी ड्यूटी आहे, उते मां छा चवंदुसि, बग़ैर सोचे निकिरी पवंदा। इहा ॻाल्हि इहा इन जे करे वॾा मसइला बि हूंदा आहिनि। शॉपिंग करणु वेंदा, पैसा जेके हिन छोकिरी हूंदी या ॿियो मर्द बि हूंदो, जाम पैसा ख़र्चु करे ईंदा। इहा न त हाणे महीनो कीअं हलंदो, शॉपिंग में पैसा ख़र्चु करे ईंदा। जीअं ॿुधायमि ड्राइविंग आहे त तेज़ ड्राइविंग कंदा। ॻाल्हाइण में बि इमोशनली इम्पल्सिव हूंदा आहिनि, जज़्बात में जेको आहे अची वेंदा, देरि न कंदा कंहिंखे छा लफ़्ज़ चवां थो पियो, अहिड़ो लफ़्ज़ उतो चई छॾींदा। लफ़्ज़ जी जेको आहे उहा मार त वॾी मार आहे न, उहा चवंदा आहिनि लफ़्ज़ जी जेको आहे मार तलवार खां बि तिखी आहे। हे ख़बर ई न पवंदी आहे हिन माण्हुनि खे, चई ॾींदा आहिनि जेको बि हूंदे, जेको थियो लाइ ॾे लतीफ़ चए, जेको थियो मुंहुं ॾींदासीं। हाणे पोइ उन करे दोस्तनि में मसइला थींदा आहिनि, घर में झेड़ा थींदा, पर हे वीचारा मजबूर हूंदा आहिनि, छो त दिमाग़ में जेको हिकिड़ो ब्रेन जो हिसो आहे जेको कंट्रोल कंदो आहे, ब्रेक खणंदो आहे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे, उहो कमु सही न कंदो आहे। हाणे त हीअ त मजबूर थिया न, हिनखे ईअं न चइजे त हीअ ॼाणी वाणी थो करे। अहिड़े क़िस्म जी जॾहिं ॻाल्हि कैफ़ियत हुजे त उनखे डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे। इन जो इहो मतिलबु न तव्हां पाण खे हाणे जेको आहे डायग्नोस कयो वेई, पर ॻाल्हि आहे अगरि अहिड़ियूं अलामतूं आहिनि त उनजो डॉक्टर सां मशवरो करणु ज़रूरी आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं जेको आहे शेयर कयो। जेकॾहिं कोई कमेंट्स लिखणा हुजनि त कमेंट्स बि लिखो, ऐं ॿी का सलाह ॾियणी हुजे उहा बि ॾियो। महिरबानी तव्हांजी।